अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां मां फौजिया एजाज। सब खां पहिरियां हेडलाइन। मुल्क में सियासी सरगर्मियों वधण शुरू थी वयूं। फजलुर रहमान ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे राब्ते बैदि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक सां राब्तो। आसिफ अली ज़रदारी 5 रुकनी कमेटीअ सां गॾु अॼु शाम सिराजुल हक सां मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिब बेतमादी जे रिथ हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक ऐं ॿियनि अहम सियासी मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। अरणी तरमीम खां पोइ मुल्क में केतिराई मसइला पैदा थिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान अॻूणनि सफ़ीरनि ऐं साफ़िन सां वहक दौरान ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध ऐं पंजाब में कणक जो अघु धाराधार आहे। सॼे मुल्क में कणक जो अघु बराबरि हुजणु घुर्जे। अफ़गानिस्तान खे इंसानी बहरान खां बचाइण लाइ सभु मुतफ़िक़ आहिनि। अफ़गानिस्तान जे मामले ते पाकिस्तान ऐं चीन जे मौक़िफ़ में हिक जहिड़ाई आहे। अमेरिका खां सवाइ सभु सम्झनि था त अफ़गानिस्तान जा मुंजमद अकाउंट्स बहाल कया वञनि। हालतूं ख़राब थियूं त अमेरिका खे बि वधीक ॾुखियायूं थींदियूं। मियां चुनू पंजाब में पाक किताब जी बेहुरमतीअ जे इल्ज़ाम हेठि माण्हुनि जे अंबु सरोटा हणी ज़हनी मरीज़ खे क़त्ल करण बाद लाश साड़े छॾियो। ॻोठ जंगल डेरा में मस्जिद तां ऐलान कयो वियो त ज़हनी मरीज़ मुश्ताक अहमद पाक किताब जा वर्क फाड़े साड़े छॾिया आहिनि। ऐलान ॿुधण तरफ़ शर्त माण्हुनि जो अंबु इल्ज़ाम हेठि आयल मुश्ताक खे सख़्त तशदुद बाद वण सां टंगे छॾियो। पुलिस पहुची ज़हनी मरीज़ खे हिरासत में वरितो। माण्हुनि मुश्ताक खे पुलिस तहवील मां कढी सरोटा हणी क़त्ल करण बाद लाश खे बाहि ॾेई साड़े छॾियो। पंजाब जे वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वरितो। उस्मान बोरदार IG पंजाब खां वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती। वज़ीर आज़म इमरान खान मियां चनू वाक़े जी नोटिस वरितो। IG पंजाब खां रिपोर्ट तलब। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे ट्वीट में वज़ीर आज़म चयो आहे त कंहिं फ़र्द या गिरोह तरफ़ां कानून हथ में खणण जी कोशिश बिल्कुलु बर्दाश्त न कई वेंदी। अंबो जे तशदुद वारनि वाक़िअनि खे सख़्तीअ सां चिथियो वेंदो। IG पंजाब खां फ़र्ज़नि में नाकामी थींदड़ एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ तफ़सील कया विया आहिनि। स्कूल थाननि ऐं मुंबर में सुधारो न आयो त माण्हू वॾी तबाही लाइ तयार रहनि। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी मियां चनू वाक़िए ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त हुन केतिराई भेरा तालीमी निज़ाम में तबाह कंदड़ शिदत पसंदी तरफ़ ध्यानु ॾियारियो। सियालकोट ऐं मियां चनू वाक़िया मुल्क में लागू तालीमी निज़ाम जो नतीजो आहिनि। ही मसइलो कानून जे लागू करण ऐं समाज जे ज़वाल जो बि आहे। खैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो सिलसिलो जारी। पोलिंग शाम जो 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़फ़े जारी रहंदी। 500 खां वधीक पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं। पिशावर, चारसदा, नौशहरा, खैबर, महमद, मर्दान, कोहाट ऐं कर्क में री पोलिंग थींदी। बनू, लकी मरवत, डेरा इस्माइल खान, बुनेर ऐं बाजोड़ में री पोलिंग थींदी। बकाखेल में पोलिंग 9:30 वॻे खां 5:30 वॻे ताईं जारी रहंदी। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 41 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं मुल्क में 55,304 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 3,206 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 5.79 रही। वफ़ाक़ी सरकार माण्हुनि खे पेट्रोल बम किराइण जूं तयारियूं मुकमल करे वरितियूं।
पेट्रोल जे अघनि में वाध जो इम्कान। आलमी मंडीअ में पेट्रोल ₹6.5 ऐं डीज़ल ₹5 फ़ी लीटर चढ़ी वियो। पाकिस्तान में पेट्रोल ₹13 ऐं डीज़ल ₹18 फ़ी लीटर महांगो थियण जो इम्कान। नवाब वली मोहम्मद में ज़मीन जे तकरार सां झेड़े बाद धुरनि में छिकताण बरक़रार। इलाक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल। हिक धुर पारां मारिजी वियण जा मण रखी धरणो। झेड़े दौरान हिक चौकी इंचार्ज समेत 6 ॼणा मारिजी विया हुआ। परवीन रिन खे हिरासत करण ऐं मथस हमले केस जे जवाबदार डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी गिरफ़्तारी लाइ सांघड़ भरिसां छापो। गुलाम मुस्तफ़ा राजपूत फरार थियण में कामयाब। पुलिस अटालन राति देर सां सांघड़ वेझो चक A25 में ॻुझे इतला ते छापो हयो। गुलाम मुस्तफ़ा राजपूत जे फरार थियण ते पुलिस संदसि नंढे भाउ गुलाम मुर्तज़ा राजपूत खे गिरफ़्तार करे खणी वई। गड़ी खेड़ो भरिसां ॿिनि धुरनि में झेड़ो। पीउ पुटु मारिजी विया। ॻोठ तारिक खान लोहर में लड़वाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणी तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में दोस्त मोहम्मद ऐं संदसि पुटु इम्तियाज़ अली लड़वाणी मारिजी विया। पुलिस पहुची मारिजी वियलनि जा मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। वाक़िए बाद इलाक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल छांइजी वई। तंगवाणी भरिसां नौजवान जो तशद्दुद थियल लाश। लाड़ी वटि वीरान जाइ तां ॻोठ हज़ार खान बेजाराणी जे रहवासी अलहदिनो मलिक जो लाश हथ आयो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त संदनि कंहिं सां बि दुश्मनी नाहे। मक़तूल अलहदिनो खे संदसि दोस्त सद्दाम मलिक गुज़िरियल ॾींहुं घरां वठी वियो हो ऐं अॼु संदसि लाश मिलियो आहे। वारिस ॾिनो माछी भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर सबबि हिकु ॼणो फोत, औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। भोलू ग्रोही लाड़ वटि ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर थी पियो। मोटरसाइकिल सवार मोहम्मद हाशिम बुरड़े थॾे ते दम ॾेई छॾियो। औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। ॻोठाणनि ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मधेजी में शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटालन जूं बख़्तरबंद गाॾियुनि सां मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ायूं। घरनि में सर्च ऑपरेशन। औरतुनि ऐं ॿारनि ते मुबैना तशद्दुद। पुलिस 2 वाटुड़नि खे गिरफ़्तार करे वरितो। DSP मधेजी जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु क़त्ल थियल अली हसन जतोई जे क़त्ल केस में घुरिबल सफ़ील तुर्त, बहार तुर्त ऐं पुनल उर्फ़ पलो तुर्त जतोई समेत मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल रूपोर जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई वई। PPMPA अली हसन ज़रदारी जे भाउ जे टीजे जूं रस्मूं अदा। इमाम काबा हाजी मोहम्मद ज़रदारी जे टीजे में ख़ासि दुआ घुरी। ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि जे माण्हुनि पारां MPA अली हसन ज़रदारी सां उज़र ख़्वाही। हाजी मोहम्मद ज़रदारी जे लाॾाणी ते रुख जो इज़हार। फैज़ अहमद फैज़ जी 110 सालगिरह जे वल्हाई पई वञे। मदाहनि पारां सोशल मीडिया ते फैज़ अहमद फैज़ जूं तस्वीरूं ऐं शेयर करे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे।